बेबासे मांखे ॿुधाईंदा हलूं। घोटकी में सिंध जी क़दीमी रांदि मल मलाखड़ो मुनक़िद कयो वियो, जंहिंमें हज़ारे माण्हुनि शिरकत कई। तफ़सील ॿुधाए रहियो आहे मुश्ताक लिगारी। घोटकी में शहरनि खे तफ़रीह मुहैया करण लाइ सिंध जी क़दीमी रांदि मल मलाखड़ो मुनक़िद कयो वियो। मल मलाखड़ो अलावरा जो घोटो ऐं मोहम्मद हनीफ़ मलण जी मेज़बानी में मुनक़िद कयो वियो, जंहिं में सिंध पंजाब बलोचिस्तान जे पहलवाननि ग़ुलाम हुसैन पठान, हज़ूर बख़्श दरदारी, राहिब शीदी, मुबारक मला, मुशीर अहमद चाचड़, शरीफ आवान समेत ॿियनि पहलवाननि हिस्सो वरितो। मल मलाखड़े में घोटकी ज़िले समेत ॿियनि शहरनि मां हज़ारनि माण्हुनि शिरकत कई। माण्हुनि मल मलाखड़े में लुत्फ़ थी मज़ो वरितो। मल मलाखड़े में मल पहलवाननि पंहिंजी ताक़त जा जोहर ॾेखारिया। मल मलाखड़े में आयल माण्हू मल पलवाननि खे कैश इनाम पिणु ॾिना। उन मौके ते मल पलवाननि ऐं मेज़बान आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मलाखड़ा ख़त्म थी विया। असांजे जेके अॻे पहलवान हूंदा त तमामु शौक़ सां उन्हनि जा मलाखड़ा कराया वेंदा, सरकारी सतह ते ऐं अवामी सतह ते। पर विच में नओं दौर आयो, नई जनरेशन आई त ही शयूं ख़त्म थी वियूं। सो वरी असां नवां नौजवान आयासीं, मैदाननि में मलाखड़ा कयासीं। अल्लाह पाक असांखे हिमत ॾिनी। असां पंहिंजे सिंध जी सकाफ़त खे दुबारा सोशल मीडिया, इलेक्ट्रिक मीडिया जे प्लेटफॉर्म तां नई सही पंहिंजे जवाननि में शौक़ जो पैदा कयो आहे। बाक़ाइदे मतिलबु माण्हू अचनि था पिया, बाक़ाइदे नओं मतिलबु जीअं शुरूआति थींदी आहे मल पलण जे शौक़ीन जे लाइ माण्हू वॾो शौक़ सां अचनि था पिया। बाक़ाइदे सां मतिलबु रिस्पॉन्स सां मलाखड़े खे बाक़ाइदे और मलाखड़ो बि भवनी साहब बाक़ाइदा कराए थो। वॾा वॾा मतिलबु किराया भाड़ा ख़र्च उन्हनि खे ॾेई घुराए थो पियो। मल रांदि खे इलाही नज़र अंदाज़ कयो वियो। वरी बि माना हिकु भेरो असांखे थोरी उमेद ज़ाहिर थी आहे जेको मल रांदि माना मथे अचंदे नज़र अचे बि। असां पाण शीदी आहियूं ठठे ज़िले खां, असां खानदानी मल आहियूं। मुंहिंजो पीउ मल वणंदो हो, ॾाढो मल वणंदो, इहा असांजी 7वीं पीढ़ी आहे। पर असांखे इहा ई आवाम जेकी आहे इहा ई ॾ ॾींदी आहे, असां पंहिंजो गुज़ारो कंदा आहियूं। साईं तमामु बहितरु ॾिठो। तव्हांजे साम्हूं आहे ग्राउंड ते केतिरा पोड़ा पका माण्हू झेड़नि जा तबाह थियल मॉलनि, केतिरी एंटरटेनमेंट कंदा। असां पंहिंजे हुकूमत सिंध खे चवंदा इन्हनि पहलवाननि खे नौकरियूं ॾिनियूं वञनि, इन्हनि खे वज़ीफ़ा ॾिना वञनि, इन्हनि पहलवाननि जी हौसले अफ़ज़ाई थींदी। असां कोशिशि कयूं था, हिकु हथ जी ताड़ी न लॻंदी आहे। कुझु आवाम जी मदद, कुझु पंहिंजी मदद करे असां अहिड़ा प्रोग्राम करायूं था, काफ़ी माण्हुनि खे एंटरटेनमेंट थिए थी। मौजूदा सूरत हाल में ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अहिड़े नफ़्सा नफ़्सी ऐं घुट ऐं बुसर वारे माहौल में अहिड़ा मल मलाखड़ा सिंध जे हर शहर में थियण घुरिजनि त जीअं नौजवान हेल्दी एक्टिविटी तरफ़ वधी सघनि। कैमरामैन फरीद मलिक सां गॾु मुश्ताक शाही लगारी, आवाज़ टीवी न्यूज़, घोटकी।